अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध इशू में आऊं आहियां शहीद बेनज़ीराबाद ज़िले में इम्तियाज़ कीरियो। नाज़रीन, अॼु जंहिं इशूज़ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो आहे क्राइम। नवाबशाह में वधंदड़ क्राइम के हवाले सां मुख़्तलिफ़ हितां जा जेके साझावंद आहिनि, वापारी अॻुवान आहिनि, सहाफ़ी, वकील ऐं कोशिशि कंदासीं त हितां जो जेके SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मंगसी साहब आहिनि उन्हनि खां बि वीचार वठूं। कोई छा कारण आहे जो अचानक एतिरी तइदाद में रोज़ बरोज़ ॾोह वधनि पिया, फुरूं, चोरियूं, धाड़ा ॾींहं ॾिठे माण्हुनि खां फुरूं पियूं थियनि, त माण्हुनि में हिकिड़ो ख़ौफ़ ऐं हिरास छांइजी वियो आहे। त कोशिशि कंदासीं इन्हनि सॼी सूरत हाल खे तव्हां ताईं पहुचाइण जी। नाज़रीन, हिन वक़्तु मौजूदु आहियूं नवाबशाह जी मुख्य मार्केट जेकी आहे कपिड़ा बाज़ार, उन में मौजूदु आहियूं ऐं उतां जा जेके अॻुवान आहिनि, दुकानदार आहिनि, शहरी आहिनि, उहे बि मौजूदु आहिनि। पर हिन वक़्तु असां सां गॾु नौजवान जेके ताजिर यूनियन जा, ताजिर इत्तेहाद जा अॻुवान आहिनि, चेयरमैन आहिनि, कामरान कुरैशी, उहो मौजूदु आहे। उन खां मालूमात वठंदासीं जेके शहर अंदरि जेके वारदातूं थियनि पियूं, चोरियूं हुजनि या फुरूं हुजनि, उन हवाले सां हिननि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम साईं। अस्सलाम। इम्तियाज़ भाई, तव्हांजो मां शुक्रिया अदा थो कयां। मां थोराइतो आहियां तव्हां ही जेको हसास मसलो जेको शहर में बदअमनी के हवाले सां तव्हां अॼु हिन जो टॉपिक आहे। इम्तियाज़ भाई, बिल्कुलु बदअमनी शहर में आहे, इन में को शक न आहे, पर उन सां गॾु उन जी रिकवरी भी थियनि थियूं। असांजा तक़रीबन 4-5 डिस्ट्रीब्यूटर हुया, दुकानदार हुया, उन्हनि सां डकैती जी वारदातूं थियूं, पुर थियूं ऐं SSP साहब असांखे रिकवरी भी कराए ॾिनी। ऐं तक़रीबन हफ़्ते पहिरें हिकिड़ो वकील हो मुनीर जतोई, हबीब मेट्रो बैंक सां निकितो, उन सां 3 लाख रुपया फुरी विया। तो मुंहिंजे ख़्याल में 3 ॾींहं उन जी भी रिकवरी भी थी, पर हू माण्हू जेका मुलज़िमान हुया हू लाड़काने जा निकिता। हाणे असां हिन नतीजे ते पहुता आहियूं जेकी बि हिते बदअमनी थिए थी या डकैतियूं थियनि थियूं, उनजो मेन काज़ आहे महंगाई आहे। महंगाई के खिलाफ़ जेके मुल्क गिर हड़ताल जी काल हुई 27 तारीख़ ते, नवाबशाह शहर भी तकरीबन ताजिर इत्तेहाद जी सरहद ते तकरीबन मुकम्मल तौर ते बंद हो। अगर ही महंगाई ते अगर हुकूमत पाकिस्तान कंट्रोल करे तो लाज़मी ॻाल्हि आहे ही जेकी ॾोहनि ते भी कंट्रोल थी वेंदो, डकैतियुनि ते भी कंट्रोल थी वेंदो। पर अयां भी असां चयूं था कि ही सूरत हाल 100% न आहे। इन मां तव्हांजे चैनल जे तवसुत सां SSP शहीद बेनज़ीराबाद का मां ही अपील कंदुसि ऐं वॾो कॉम्पिटेंट ऑफिसर आहे, इंतहाई क़ाबिल ऑफिसर आहे, फौरी रिस्पॉन्स कंदो आहे कि इन में बहितरी जी गुंजाइश आहे। कामरान साहब, छा था सम्झो तव्हांजी वापारियुनि जा, दुकानदारनि जा, ताज़ो हिकिड़ी चोरी थी, छित वञी उन मां पैसा खणी विया, उहे रिकवर थिया आहिनि? तक़रीबन रिकवर थी। अज़ीम कॉलोनी में हिकिड़ी मोटरसाइकिल वई, इमाम बारगाह जे ॿाहिरि असांजो वाइस चेयरमैन आहे ताजिर इत्तेहाद नवाबशाह जो शाहिद हुसैन कोकर, उनजो भाउ जी मोटरसाइकिल वई आहे। तो असां जीअं असांजे नॉलेज में आई, असां SSP शहीद बेनज़ीराबाद का राब्तो कयोसीं, पर उन मल SSP साहब हद जे SHO मुनीर जतोई साहब के जेको एयरपोर्ट थाने जी हद जो SHO आहे, उनखे हुकुम ॾिनो कि 3 ॾींहंनि मां असांखे रिकवरी करे ॾे। पोइ असां पुर उम्मीद आहियूं इंशाअल्लाह ताला रिकवरी थींदी। ॿी ॻाल्हि ॾिसो भाऊ, क्राइम थियनि था, पर हुन सां गॾोगॾु उन जी रिकवरी भी थियनि पियूं। ही भी पंहिंजी जाइ ते हक़ीक़त आहे। कल खां वठी असां ॾिसूं पिया कि SSP साहब पाण फील्ड ते निकितल आहे, राति भी कपिड़े मार्केट जो इलाइक़े जो विज़िट कयो, अॼु भी ॾींहं मां निकितल हो। पर असल ॻाल्हि इहो आहे यार, जेको ॾोह थियनि था, क्राइम थियनि था, डकैतियूं थियनि थियूं, पर हुन मां 100% रिकवरी नथी थिए। 70% 60% ॾोही भी गिरफ़्तार था थियनि ऐं रिकवरी भी थिए थी, पर उन जी बहितरी जी गुंजाइश मौजूदु आहे। साईं, आप क्या समझते हैं? बात कामरान भाई ने सही कही है। अमनो अमान का मसला है, पुलिस अगर एक्टिव है तो क्राइम भी एक्टिव है, दोनों ही चल रहे हैं। पुलिस अपनी जगह भी कार्रवाई कर रही है। महंगाई की वजह से हुई है, क्या समझ? ये बात भी सही है, महंगाई का मेन इशू है। आज हमारे गवर्नमेंट की जो नाकिस पॉलिसियां हैं, इंपोर्ट एक्सपोर्ट को बंद करके बैठे हैं। अगर वो चीज़ ये शहर सिटी के अंदर लेकर आएँ, डॉलर्स को अवेलेबल करें, महंगाई को कम करें, पोर्ट के ऊपर इतनी चिकन फीड्स पड़ा हुआ है उसको लेकर आएँ, सोयाबीन को इन लोगों ने ब्लॉक किया हुआ है। क्यों किया हुआ है? ये जो अमन अमान का मसला है पुलिस के लिए तो ज़रूरी है, लेकिन हुक्मरानों के लिए भी जो है ना, ये नोश्ता दीवार है कि वो इसको महसूस करें, अवाम की महंगाई कैसे कम कर सकते हैं। अब हुक्मरानों को कोई फ़र्क नहीं पड़ रहा है इस वक्त, वो सिर्फ अपनी कुर्सी बचाने के चक्कर में ये जो वारदातें हो रही हैं, चोरी डकैतियाँ हो रही हैं, लोगों में खौफ हिरास हुआ है?
लोगों में यकीनन खौफ हरास है। आजकल लोग खरीदारी करने नहीं आते, अपने घरों में बैठने को करते हैं। पुलिस भी एक्टिव है, लेकिन हम ये महसूस करते हैं कि कितना भी इफेक्ट हो जाए ये सारे मामला, कानून अपनी पूरी तरीके से हुक्मरानी नहीं जतला पा रहा। गवर्नमेंट की पॉलिसियाँ, महंगाई इसका मेन इशू है। जी जी बिल्कुल, सेफ सिटी तो है, इसमें कोई शक नहीं है, सेफ सिटी तो है। लेकिन बहरहाल ये कि जो महंगाई का जो इशू है, महंगाई की वजह से मैं जो टेलर एसोसिएशन का सदर प्रेसिडेंट बात कर रहा हूँ इस वक्त, तो हमारे मजदूर यूनियन है, हमारे मजदूर तबका है, महंगाई की वजह से शहर में हमारे कारीगरों में खौफ विरास है। तो मैं समझता हूँ कि महंगाई का मेन इशू है जो कि हल होना चाहिए। और तकरीबन जो है शहर में लाइट तो होती नहीं है तकरीबन। हमारा जो मजदूर तबका बड़ा परेशान है, बिजली का भी इशूज़ हैं। सही, अभी तक जो हमें पता चला है कि वो इधर के हैं नहीं लोग, आउट ऑफ सिटी के लोग हैं, लेकिन हालात बहुत शीदा हैं। इसके लिए एसपी साहब एक्टिव हैं, एसपी साहब काम भी कर रहे हैं। हमारे कामरान भाई जो हैं उनसे राब्ते में, और बहुत अच्छा काम हो भी रहा है। पुलिस अपने हद तक काम कर रही है, लेकिन जो वो लोग आ रहे हैं वो अपने मकसद में हैं, कामयाब हैं। अल्लाह रहम करे। हमारे कैमरों की वजह से काफ़ी चीज़ें रिकवर हुई हैं, और अगर ये पूरे शहर में सिस्टम हो जाए तो इंशाल्लाह ताला बहुत अच्छा रिस्पांस मिलेगा इसका। क्योंकि एक बंदा कहीं से भी निकले, उसकी जब शनाख्त कैमरे में आ जाती है, वो कहीं से जाएगा कहीं तो पकड़ा जाएगा। और अल्हम्दुलिल्लाह ये जितनी भी रिकवर हुई हैं चोरियाँ, इसमें हमारा कोई सिटी का बंदा नहीं निकला है। जितने भी निकले हैं सिटी आउट निकले हैं। ये पुलिस तावन करती है, थाने पे मुंशी हो या SHO या सब तावन करते हैं शहरियों से, या पैसे लेते हैं? नहीं, पैसे का तो मैं नहीं कह सकता, लेकिन ये कि ताउन एसपी साहब से लेकर DSP हबीबुर रहमान अशारी साहब हैं, और दूसरे हमारे सदर के जो हैं जमाली साहब, हमसे बहुत कोऑपरेट करते हैं। जब जाते हैं हमें रिस्पॉन्स देते हैं, इज्जत देते हैं। बाकी जो थाने हैं माशाल्लाह उनके SHO भी बहुत अच्छे हैं। हमारा शहर पुरअमन है? पुरअमन है, लेकिन ये जो छोटी मोटी वारदातें, बड़ी वारदातें होती हैं, उससे खौफ और राज मिलता है, तो लाजिम बात है अमन अमाना के ऊपर तो थोड़ा सा तो असर पड़ता है। होना ये चाहिए, देखिए जी हर चीज़ की जड़ है, बदअमनी ले लें या बेरोज़गारी, बहुत बड़ा इशू है। बेरोज़गारी के लिए गवर्नमेंट को सोचना चाहिए। बेरोज़गारी के लिए हमारे पास माशाल्लाह बहुत इधर जो है ना 2-3 चल रहे हैं प्रोजेक्ट, जिन जो बैंड पड़े हुए उनको अगर लाएं तो ये बेरोज़गारी का मसला भी काफ़ी हद तक कम हो सकता है। और दूसरा इशू है महंगाई का। महंगाई तो ये हो गई है कि आटा 140 रुपये और चावल 350 रुपये। मैं या आप भाई हमने तो चावल भी खाना छोड़ दिए हैं। 1 किलो आटे से जो है ना, बस अल्लाह ताला सफ़ेद पोश की इज्जत रखे। नाज़रीन, हिन वक्त असां सां गॾु नवाब शाह सिटीज़न कमेटी जा सदर असलम नूरी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। साईं जिन खां वीचार वठंदासीं शहर या हिन ज़िले में जेके वारदातूं थियनि पियूं, ॾोह थियनि पिया, उनजी रोकथाम जे लाइ पुलिस कहिड़ा उपाउ वठी रही आहे, या जेके वधनि पियूं जेके वारदातूं, जवाबदार गिरफ़्तार पिया थियनि, या ॾोहनि में जेके इज़ाफ़ो पियो थिए, उनजो कारण छा आहे? अस्सलाम वालेकुम सर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आप ये देखेंगे इस वक्त जो है नवाबशाह शहर जो है वो जराइम की आमाजगाह बन चुका है, और आप देखें कि रोज़ बरोज़ डकैतियाँ, लूटमार, मोटरसाइकिलों को छीनने की वारदातें ये रोज़ बरोज़ जो है वो बजाय कम होने के ये बढ़ती जा रही हैं, जिसमें ज़िले इंतज़ामिया हमें इस जराइम की रोकथाम में जो है वो नाकाम नज़र आती है। और इस वक्त जो SSP अमीर सऊद मक्सी साहब है, उनका दावा है कि हम जो है वो जराइम की रोकथाम के लिए भरपूर कोशिशें कर रहे हैं। सिवाय चंद जो है वो वारदातें हुई हैं उनकी उन्होंने रिकवरी की है, लेकिन इसके बावजूद भी जो सैकड़ों वारदातें इस वक्त हो चुकी हैं उनकी रिकवरी अब तक नहीं हो चुकी है। नवाबशाह शहर क्योंकि एक पूरे सिंध के अंदर अमन का गहवारा कहलाता था, लेकिन आज ये पूरा नवाबशाह शहर जो है वो जराइम की आमाजगाह बनता हुआ नज़र आ रहा है, और रोज़ बरोज़ जो है वो चोरियाँ, डकैतियाँ, लूटमार की वारदातें हो रही हैं। आप ये देखें कि पहले यहाँ पर SHOs वगैरह जो होते थे वो मुकामी होते थे, एक दूसरे को जानते थे। इस वक्त थानों के अंदर जो SHOs लगे हुए हैं, कोई लाड़काना से, कोई दूसरे शहरों से, यहाँ पर उनको तैनात कर दिया गया है, जिसकी वजह से हो ये रहा है कि वो लाड़काना से जो क्राइम पेशा अफराद हैं मुख्तलिफ सिंध के मुख्तलिफ हिस्सों से आकर नवाबशाह शहर के अंदर यहाँ पर जो है वो चोरी और डकैतियों की वारदातें कर रहे हैं। हम ये कहते हैं कि वारदातों की रोकथाम करनी है तो एक आपके पास इस वक्त सेफ सिटी ये शहर है, और आपने लाखों करोड़ों रुपए खर्च करके इसको सेफ सिटी शहर बनाने के लिए यहाँ पर कैमरों को भी
नस्ब किया गया है। लेकिन अब तक जो है वो चोरियों और लूटमार की पोजीशन वही की वही है। हमने 12 एहतजाज भी किया है नवाबशाह शहर में, इसके खिलाफ प्रेस क्लब के सामने भी हम एहतजाज करते रहे, लेकिन बजाय ये कि उसकी रोकथाम होती। लेकिन अब तक आप ये देखिए कि सूरत हाल ये है कि इस वक्त भी जो कल का दिन गुजरा है, परसों का दिन गुजरा है, ताज कॉलोनी के अंदर जो है वो सरेआम जो है गन पॉइंट पर लूटमार हुई है। इससे पहले भी मुख्तलिफ मार्केटों में दुकानों के ताले तोड़कर, और इस वक्त कामरान आरई यहाँ पर मोनी बाजार में उनकी दुकान की छत तोड़कर जो है लाखों रुपए की मालियत का सामान और पैसा जो है वो लूट कर ले गए। हमारा ये मुतालबा है कि चोरी की रोकथाम के लिए एक मौसर हिकमत अमली बनाई जाए और जो लोग इसमें मुलव्विस है उनको कैफ़े किरदार तक पहुँचाया जाए। अक्सर ये होता है कि जब मुजरमों को पकड़ लिया जाता है तो उस वक्त बाअसर लोगों के फ़ोन आ जाते हैं और उनके कहने पर उनको छोड़ दिया जाता है। जिस तरीके से पहले होता था कि नवाबशाह शहर SSP तनवीर तुनिया के दौर में पुरअमन सिटी हमें दिखाई देता था। जब से ही अमीर सऊद मक्सी साहब आए हैं ये रोकथाम अभी तक नहीं कर पाए हैं। हमारा ये कहना है कि आप जो है वो SHOs की जिम्मेदारियों को बावर करवाएं और उन्हें कहें कि जिस थाने के भी हदूद के अंदर वारदात होगी उस SHO को जो है उसका इससे हिसाब लिया जाएगा। जब SHO के ऊपर इंतज़ामिया का, ज़िला इंतज़ामिया का, SSP का प्रेशर होगा तो फिर मैं नहीं समझता कि कोई SHO अपनी हदूद में जो है वो वारदातें जो है होता हुआ देखे। मैं यही कहूँगा कि हर वारदात के पीछे SHO का हाथ है, क्योंकि वारदात SHO जब मौजूद है, इंतज़ामिया मौजूद है, तो फिर वारदातें क्यों हो रही हैं। तो मेरा ये कहना है कि SHO को आप पाबंद करें कि SHO, हर थाने का SHO उसकी जिम्मेदारियों को आप लगाएं कि जिस थाने की हदूद में भी वारदात होगी उस SHO के खिलाफ भरपूर कार्रवाई होगी। नाज़रीन, प्रोग्राम सिंध इशू में हिन वक्त जैं शख्सियत सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहे सीनियर सहाफ़ी आहिनि। नवाबशाह जा साञा वंद आहिनि। साईं जिन खां वीचार वठंदासीं। नवाबशाह जेको सेफ सिटी आहे, जेको मुल्क जो ई वाहिद ज़िलो आहे जंहिंखे मुख़्तलिफ़ हंधनि ते, चौक चौराहनि ते कैमराऊं लॻाए ॾोहनि खां पाक करण जे हवाले सां हिकिड़ो मनसूबो जोड़ियो वियो। उन खां पोइ बि हिते शहीद बेनज़ीराबाद ज़िले में नवाबशाह शहर में ॾोहनि जूं वारदातूं वधनि पियूं। त उन हवाले सां साईं सीनियर सहाफ़ी बि आहिनि, इन अमल खे कीअं था ॾिसनि? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम, वॾी महिरबानी धरती TV जी। जीअं त तव्हां ॾिसो बि पिया, ॿुधो बि पिया ऐं तव्हांखे ख़बर बि आहे त काफ़ी ॾींहंनि खां पूरी सिंध सां गॾु ज़िला शहीद बेनज़ीराबाद में बि बदअमनी जेका आहे सा उहा वधंदी पई वञे। हाणे इन जा जेके कारण आहिनि, मुख़्तलिफ़ कारण आहिनि, जंहिंजे करे कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके मजबूर थी इन तरफ़ पंहिंजो लाड़ो कनि था ऐं ॾोहनि में मुलविस थियनि था। सभ खां पहिरीं जेको असां डिज़ास्टर आयो, बरसाति वारो इहो जेको इशू हुयो, उन में काफ़ी जेके आहिनि से माण्हुनि जा नुक़सान थिया, फसल नुक़सान थी वियो, माण्हुनि जो चौपायो माल मरी वियो ऐं कारोबार खे बि तमामु घणो धकु लॻी चुको आहे। शहरनि में रश तमामु घटि थी वई आहे। त इहे जेके इक़्तिसादी मसइला जॾहिं पैदा थींदा आहिनि त पोइ इहे इशू जेके आहिनि से उभरी ईंदा आहिनि। ऐं उन खां पोइ ईअं थींदो आहे त ॾींहुं ॾिठे जो हाणे फुर थियणु लॻी आहे, ॾींहुं ॾिठे जो फुर थिए, राति जो बि फुर थिए लॻे ईअं थो। तक़रीबन 2-3 ॾहाका पहिरियां वारो जेको दौरु आहे उहो जेको आहे साम्हूं अची वियो आहे। ऐं शहरनि में धाड़ा, फुरूं, चोरियूं, साफ़िन जूं जेके मोटरसाइकिलूं, नवाबशाह सिटी जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था, हालांकि नवाबशाह सिटी में हाजी इलेक्शन ज़रदारी सेफ सिटी क़ाइमु करण जे लाइ मुख़्तलिफ़ शहरनि जे मुख़्तलिफ़ चौराहनि ते वॾियूं वॾियूं जेके आहिनि से कैमराऊं लॻियल आहिनि, जिन मां ख़बर पइजी सघे थी। पर इन में जेको आहे त पुलिस जो बि हिकिड़ो अहम किरदारु आहे त पुलिस इन खे मैनेजमेंट कीअं थी करे। करण वारनि इहो करे ॾिनो, पर उनजो जेको उन मैनेज करण वारा असांजी इंतिज़ामिया आहे, जंहिंमें ख़ासि करे पुलिस जा जेके आहिनि से थाणनि ते जेके मुक़ररु अहलकार आहिनि उन्हनि खे बि हिकिड़ो पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो, या जेके ज़िमेदार आहिनि उन्हनि खे ॾिसणो पवंदो त असांजो मुआशिरो इन हवाले सां काॾे पियो वञे। ऐं हक़ीक़ी तौर ते जंहिंजा लखे लखे रुपया फुर थिया था वञनि, ताज़ो काफ़ी फुरूं थियूं आहिनि। मां सम्झां थो असांजे मुआशिरे जे लाइ इहा बहितर ॻाल्हि कान्हे। असांजो नौजवान जेको आहे उन तरफ़ वञे पियो, इहा बि हिकिड़ी मुआशरती बुराई में वधीक इज़ाफ़ो पियो थिए। ऐं उन खां अलावा तव्हां ॾिसो था नंढी नंढी ॻाल्हि ते फायरिंग थी वञे, कंहिं इंसान जी हयाती वञी सघे थी। त इंतिज़ाम खे गुज़ारिश कंदासीं त सभिनी पहलू जेके आहिनि हिन जा उन्हनि खे हर ज़ावे सां ॾिसे, न सिर्फ़ु उन गुरबत खे ॾिसे, हिकिड़ो सबबु इहो बि आहे
उनखे अलावा जेके फुरनि ते पुलिस जो कमु आहे उनखे कंट्रोल करणु, उन्हनि खे बि जेको आहे सो जेके इंतिज़ाम आहे उनखे रीऑर्गनाइज़ करिणो पवंदो। त इन सां गॾु ई मुआशिरे में जेका हींअर फुरनि ऐं चोरनि जी जेका ईअं खणी चए मौसम हली वई आहे, माण्हू थोरो पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झणु लॻा आहिनि, मार्केटुनि में रश घटि आहे, ॿाहिरि जेके माण्हू वञनि था उहे जल्दी जल्दी पंहिंजे घर न वञनि था, जंहिंजे करे मुआशी सरगर्मियुनि ते वॾो हिकिड़ो असरु पियो आहे। समाजी अॻवान शाह सचल स्वामी फाउंडेशन जे CEO लाला अरशद खासकेली जी ऑफिस में मौजूदु आहियूं। साईं जिन खां वीचार वठंदासीं शहीद बेनज़ीराबाद ज़िले में ओवरऑल जेकी पोज़ीशन आहे हिन वक़्तु, जेका सूरत हाल आहे, ॾोह वधनि पिया ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तालुकनि में फुरनि जूं वारदातूं उहे बि रोज़ बरोज़ वधनि पियूं, चोरी, मोटर साइकिल फुर, उन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसनि? अस्सलाम वालेकुम साईं। सर बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त तव्हां ॻाल्हि कई त ओवरऑल पूरे पाकिस्तान में सिंध में क्राइम थोरो इंक्रीज़ थींदो पियो थो वञे ऐं जेका काफ़ी माना तशवीशनाक सूरत हाल आहे ऐं जेको ख़ासि तौर ते असांजो बिज़नेस एक्टिविटीज़ आहिनि या रोज़मर्रा जी ज़िंदगी आहे उन लाइ तहफ़ुज़ ऐं पीस ऐं अमन इंतिहाई घणो ज़रूरी आहे। छो त जेसि ताणी पीसफुल माहौल न हूंदो तेसि ताणी तव्हांजी इकोनॉमिकली ग्रोथ ऐं सोशली ग्रोथ ऐं पॉलिटिकली ग्रोथ न थी सघंदी। जेतिरे क़दुरु नवाब शाह जो सुवाल आहे त उन में आउं सभ खां पहिरें चवंदुसि त असांजे हितां जो दिल अज़ीज़ शख़्सियत MP हाजी अली हसन साहब जे ताउन सां ऐं SP अमीर सऊद मक्सी साहब जिन सेफ सिटी हिकिड़ो मनसूबो रखियो आहे जेको कराची खां पोइ आउं सम्झां थो त सिंध जे अंदरि नवाब शाह में आहे। उन सेफ सिटी खां पोइ काफ़ी उन में आउं सम्झां थो त हिकिड़ो त फ़ाइदो थियो आहे त क्राइम उन लेवल जो न थी सघियो आहे जे शायदि इहो मनसूबो न हुजे हा त क्राइम इन खां वधीक इंक्रीज़ थिए हा। ॿियो इहो उनजो फ़ाइदो पियो आहे त जेकॾहिं को बि क्राइम करे थो त उहो पकड़िजी पवे थो ऐं उहो गिरफ़्त में अची थो वञे, कानून जे जकड़ में फासी पवे थो। जीअं ताज़ो तव्हां हींअर असांजे हिकिड़े वकील खां या कुझु असांजे बिज़नेस कम्यूनिटीज़ जूं जेके वारदातूं थियूं उन में ॾोहारी पकड़िया विया त इन में आउं सम्झां थो त अमीर मसूद साहब जी पंहिंजी ऐं उनजी जेका बहितरीनु टीम आहे जंहिंमें मुबीन साहब खां वठी ॿिया ऑफिसर्स आहिनि ऐं जेको हाजी अली हसन साहब जो सेफ सिटी मनसूबो आहे उनजो अमल दख़ल काफ़ी हूंदो। ऐं ॿियो जेको आहे आउं सम्झां थो त नवाब शाह असांजो हिकिड़ो पीसफुल डिस्ट्रिक्ट आहे। हितां जूं जेके कम्यूनिटीज़ आहिनि जेके रहनि थियूं उहे पंहिंजे बिज़नेस एक्टिविटीज़ में आम रोज़मर्रा जी ज़िंदगी में ॿाहिरियां कुझु माण्हू अचनि पिया था। ख़ासि तौर ते आउं वरी इंडिकेट कंदुसि त हीउ जेको वकील वारो जतोई साहब वारो जेको मामिलो थियो उन में जेके बि गिरोह पकड़ियो वियो आहे उहो आउट ऑफ सिटी हो। हा कुझु सहूलियतकार हिते मौजूदु आहिनि जेके उन्हनि खे सहूलियतकारी ॾियनि था त पुलिस जो उन्हनि जे ख़िलाफ़ु क्रैकडाउन ऐं एक्शन्स पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। पर उन में आउं एतिरो सम्झंदुसि त जेके असांजा कॉम्पिटेंट ऑफिसर्स आहिनि SHOs आहिनि, ख़ासि तौर ते SHOs जी जेका डिप्लॉयमेंट आहे उनखे मेरिट जे बुनियाद ते रखियो वञे। छो त जेसि ताणी पुलिस स्टेशन ऐं सॼो कंट्रोल SHOs वटि हूंदो आहे त SHOs ऐं जेको असांजो वॾो मुंशी आहे उनखे डीमेरिट न कयो वञे, उनखे पॉलिटिकली साइज़ न कयो वञे, उनखे सिर्फ़ु मेरिट जे बुनियाद ते रखियो वञे त उन सां असांजी काफ़ी बहितरी थींदी। ऐं ॿियो बि आउं चवंदुसि त हीउ जेको क्राइम आहे असांजी सोसाइटी में गुरबत पसमांदगी ऐं इलाही घणियूं शयूं इनवॉल्व हा महांगाई इलाही घणियूं इनवॉल्वमेंट आहिनि, छुड़वागी इनलिटरेसी रेशो अनपढ़ माण्हू त उन में सिर्फ़ु जेकॾहिं असीं इहो पुलिस ते डिपार्टमेंट ते उछलाए छॾींदासीं त आउं सम्झां थो त इन सां पुलिस ते तनक़ीद त सुठी थी सघे थी पर इन सां असांखे बहितर ऐं मुयसर रिज़ल्ट्स नथी मिली सघे। त उन में आउं चवंदुसि त ख़ासि तौर ते असांजी सिविल सोसाइटी ऐं ख़ासि तौर ते असांजी पब्लिक ऐं ख़ासि तौर ते असांजी पॉलिटिकल पार्टीज़ जी सपोर्ट ऐं ताउन पुलिस लाइ दरकार हूंदो। ऐं आउं SP साहब खे मशवरो ॾींदुसि त अहिड़े क़िस्म जूं मीटिंग्स ऐं गजाणियूं करे त जीअं हिक पेज ते सभु गॾिजी असीं पंहिंजे अमुन खे तहफ़ुज़ खे रोज़गार खे ऐं पंहिंजे इज़तुनि खे सलामत करे सघूं ऐं जेको क्राइम जो रेशो वधे पियो उनखे स्पीडली हिकिड़ी मुयसर ऐं सुठी हिकमत अमली सां उनजो ख़ात्मो करे सघूं ऐं उनखे रोके सघूं।